सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 7 सबक 5 ॻार जी सघ कंसंट्रेशन ऑफ सॉल्यूशंस। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। ॿार तव्हां शरबत पीअंदा हूंदो। शरबत सभिनी खे वणंदो आहे, पर हर कंहिं माण्हू जो शरबत ठाहिण जो तरीक़ो अलॻि हूंदो आहे। के हिकिड़ो चमचो खंड जो विझंदा आहिनि या शरबत जो विझंदा आहिनि, के 2 चमचा शरबत जा विझंदा, के त वरी 3 चमचा विझी छॾींदा आहिनि। भला इहे मुख़्तलिफ़ मक़दार में गिलास में शरबत विझण सां शरबत ते को असरु थो पए छा? इनजी ख़ासियतुनि ते असरु थो पए छा? भला इहे जेके मुख़्तलिफ़ सोल्यूशन्स ठहनि था मुख़्तलिफ़ मक़दार विझण सां, उहे पाण में मुख़्तलिफ़ आहिनि छा? अचो त हिकिड़ो तजुर्बो करे हिनखे ॾिसूं। हिन तजुर्बे में असां मस ऐं पाणी खणंदासीं। पाणी हिकिड़े गिलास में कोन खणंदासीं, 4 या 5 गिलास खणंदासीं। पोइ छा कंदासीं, जो पहिरें गिलास में असां अधु फुड़ो मस जो विझंदासीं, ॿिए में हिकिड़ो, टे में 1.5, चौथे में 2, पंजे में 2.5। सो असां जॾहिं मस विझंदासीं मुख़्तलिफ़ मक़दारनि में, असां वटि जेको सोल्यूशन ठहंदो उहो जेको ॻार ठहंदा उहो हिन क़िस्म जा ठहंदा। पहिरें बीकर में जंहिंमें अधु फुड़ो हूंदो उहो हल्को हूंदो रंग में, ऐं जंहिंमें 2.5 फुड़ा हूंदा उहो रंग में काफ़ी घाटो हूंदो। सो इन्हनि ॻारनि में असां चवंदासीं त हीउ जेको आहे जंहिंमें घटि मक़दार में मस आहे उहो छिडरो ॻार आहे, ऐं जंहिंमें वधीक मक़दार में मस आहे उहो आहे असांजो घाटो ॻार। इन ॻाल्हि जो तयन करण लाइ त ॻार केतिरो छिडरो या केतिरो घाटो आहे, असां ॻार जी सघ मापींदा आहियूं। सघ यानी कंसंट्रेशन। सॉल्वेंट यानी ॻारींदड़ में सॉल्यूट यानी ॻरंदड़ जे तनासिब खे ॻार जी सघ यानी कंसंट्रेशन चइबो आहे। यानी कंहिं शइ में केतिरी शइ ॻरियल आहे उहा ॻार जी सघ आहे। जेकॾहिं असां ॾिसूं त हिकिड़ो कोप असां चांहि खणूं जेको तक़रीबन 200 ग्राम हूंदो आहे, हुन में हिकिड़ो चमचो खंडु विझूं जेको 4 ग्राम हूंदो आहे, त असांजो तनासिब थींदो त 200 ग्रामनि ते 4 ग्राम, 4 ग्राम 200 ग्रामनि ते, इहो असांजो तनासिब थींदो खंडु ऐं चांहि जो। जेकॾहिं असां शरबत ॾिसूं ॿिए तरफ़ त हिकिड़ो गिलास पाणी जेको तक़रीबन 250 मिलीलीटर हूंदो आहे, ऐं हिकिड़ो चमचो शरबत जेको तक़रीबन 15 मिलीलीटर हूंदो आहे, उनखे मिलायूं त उनजो तनासिब थींदो 15 250 में, यानी 15 मिलीलीटर शरबत जा 250 मिलीलीटर पाणीअ में। इहो जेको आहे इन तनासिब खे असां कंसंट्रेशन चवंदा आहियूं, त कंहिं शइ जी केतिरी कंसंट्रेशन आहे सॉल्यूशन में। जेकॾहिं असां इहो ॿुधायूं त 200 ग्रामनि में 4 ग्राम खंडु पियल आहे, या 250 मिलीलीटर में 15 मिलीलीटर शरबत पियल आहे, या जेकॾहिं कंहिं 2 चमचा विधा अधु कोप में, त असां चवंदासीं त 125 में हुन 30 ग्राम विधा, त इनखे असां जेकॾहिं कंपेयर कंदासीं त कंपेयर करणु मुश्किल थींदो। उन जे करे कंपेरिज़न जे मक़सद सां असां तनासिब खे हमेशह सैकड़ो में जेको आहे उहो लिखंदा आहियूं ऐं हल कंदा आहियूं। असांखे ख़बर आहे त जेकॾहिं 4 हिसा हूंदा 200 हिसनि मां, त उहो सैकड़ो कीअं थींदो, चइनि खे 200 सां वंड करे 100 सां ज़रब कबी, ऐं उहो थींदो 4 सैकड़ो। अहिड़ी तरह 15 मिलीलीटर जेकॾहिं 250 मां, उहो थींदो असांजो 15 भाङे 250 ज़रबिया 100, ऐं उहो थींदो असांजो 6 सैकड़ो। तो असांखे ख़बर पई त हीउ 4 सैकड़ो वारो जेको आहे सोल्यूशन आहे, ऐं हीउ 6 सैकड़ो वारो सोल्यूशन आहे, ऐं असां कंपेयर करे सघूं था, पाण में भेटे सघूं था त कहिड़ो सोल्यूशन केतिरे मक़दार वारो आहे। पर हिन में हिकिड़ी ॻाल्हि आहे त मूं हीउ वर्ड लिखियो आहे W/W ऐं हिते V/V छो लिखियो आहे, इन जे करे जो हिते असांजा ही ॿई वज़न हुआ, यानी 4 ग्राम हुआ ऐं 200 ग्राम हुआ। हिते असांजा वज़न कोन हुआ, हिते मिक़दार वॉल्यूम में हो। ही 15 मिलीलीटर आहे ऐं 250 मिलीलीटर आहे। इहे जेको आहे वॉल्यूम आहे, इन करे मूं लिखियो आहे वॉल्यूम बाय वॉल्यूम, ऐं हीउ वज़न आहे, इन खे लिखियो आहे वेट बाय वेट। तो इन जे करे असां चई सघूं था त ॻार जी सघ सैकड़ो में मापी वेंदी आहे, जेको वज़न जो या मक़दार जो तनासिब थी सघे थो। Concentration is measured in percent. It can be by weight, W/W, or by volume, V/V. कंसंट्रेशन या सघ जे हिसाब सां ॿिनि क़िस्म जा सोल्यूशन्स थींदा आहिनि, हिकिड़ा डाइल्यूट हूंदा आहिनि ऐं ॿिया कंसंट्रेटेड हूंदा आहिनि। डाइल्यूट सोल्यूशन्स उहे हूंदा आहिनि जंहिंमें जेके घटि सघ वारा हूंदा आहिनि ऐं उहे छिडरा हूंदा आहिनि,
उनखे असां डाइल्यूट सोल्यूशन चइबो आहे। ऐं जेके घणी सघ वारा ॻार हूंदा आहिनि यानी घाटा हूंदा आहिनि उन्हनि खे असां कंसंट्रेटेड सोल्यूशन चवंदा आहियूं। हिन तस्वीर में ही जेको सोल्यूशन तव्हांखे नज़र अचे थो इहो डाइल्यूट आहे। इन में सॉल्वेंट वधीक आहे, सॉल्यूट घटि आहे, यानी ॻरण वारी शइ जेका आहे उहा घटि आहे ऐं ॻारींदड़ शइ वधीक आहे। हिन जो जेकॾहिं तव्हां ज़रड़नि वारो मॉडल ॾिसंदो त हिन में सॉल्वेंट जा ज़रा वधीक हूंदा ऐं सॉल्यूट जा ज़रा घटि हूंदा। ॿिए तरफ़ जेकॾहिं असां कंसंट्रेटेड सोल्यूशन ॾिसूं यानी वधीक सघ वारो घाटो ॻार ॾिसूं त उन में सॉल्वेंट घटि हूंदो ऐं सॉल्यूट वधीक हूंदो मुक़ाबलतन। हिन जे मुक़ाबले में हिन में सॉल्यूट वधीक हूंदो। जेकॾहिं असां पार्टिकल मॉडल ॾिसूं त पार्टिकल्स जेके आहिनि उहे सॉल्यूट जा असांखे काफ़ी हद ताईं वधीक नज़र ईंदा। अचो त असां लूण ऐं पाणीअ ते हिकिड़ो तजुर्बो कयूं। छा असां पाणीअ जे गिलास में हिकिड़ो चमचो लूणु मिलाए सघूं था, हिन सां सोल्यूशन ठही वेंदो? छो न ठहंदो, बिल्कुलु ठहंदो। जेकॾहिं असां हिकिड़ो चमचो हिन पाणीअ में मिलायो त हिन में असांजी सोल्यूशन आराम सां ठही वेंदो। भला जेकॾहिं 4 चमचा मां लूण जा विझां त पोइ बि ठही वेंदो, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, मिक्स थी वेंदा। भला जेकॾहिं 2 विझां या 5 विझां, ज़ाहिर 2 बि विझी सघजनि था, 5 बि विझी सघजनि था। मतिलबु इहो आहे त सोल्यूशन ठाहिण लाइ ज़रूरी न आहे त को ख़ासि मक़दार जेको आहे उहो असां पाणीअ में मिलायूं लूण जो, यानी को ख़ासि मक़दार मुक़ररु न आहे सोल्यूशन ठाहिण लाइ। केतिरो बि असां जेको विझणु चाहियूं उहो विझी सघूं था। भला अचो त हाणे असां ज़ाइको चखी ॾिसूं हिकु चमचे वारे सोल्यूशन जो ऐं 4 चमचा लूण वारे सोल्यूशन जो। कीअं लूणियाठो आहे, ज़ाहिर आहे हिकु चमचे वारो बि लूणाठो आहे ऐं 4 चमचनि वारो बि लूणाठो आहे, पर हिकिड़ो फ़र्क़ु आहे, हीउ जेको हिकिड़े चमचे वारो आहे न उहो अथव घटि लूणाठो ऐं जेको 4 चमचनि वारा आहे उहो त साईं एॾो लूणाठो आहे जो हुनखे माण्हू चखी बि कोन थो सघे, जहिड़ो ज़हर। हाणे अचो त लूण जे ॻार ते असां तजुर्बो कयूं, ॾिसूं त कंसंट्रेशन सां लूण जे ॻार ते कहिड़ो फ़र्क़ु थो पए। त असां जेको आहे उहो 4 गिलास खणंदासीं, जंहिं हिकिड़े में हिकिड़ो चमचो लूणु विझंदासीं, ॿिए में 2 चमचा, ॿिए में 3 ऐं चौथे में 4। पाणी सभिनी में हिक जेतिरो ई भरींदासीं। हिन असां भरियो त असां जेको आहे असां ॾिठो त जेको पहिरियों गिलास हो जंहिंमें हिकिड़ो चमचो लूण जो पियल हो उहो असांखे हीअं नज़र ईंदो। ॿियो जेको गिलास हो जंहिं 2 चमचा उहो थोरो असां वटि थोरो घाटो आहे, 3 चमचनि वारो घाटो आहे ऐं 4 चमचनि वारो जेको आहे वधीक कंसंट्रेशन वारो उहो अञा बि घाटो आहे। त असां छा ॾिठो त जेको छिडरो ॻार आहे उहो वधीक शफ़ाफ़ ऐं बेरंगो आहे, पर जेको घाटो ॻार आहे उहो धुंधलो आहे ऐं धुएं जहिड़ो आहे। मतिलबु त जेतिरी कंसंट्रेशन वधे थी ॻार जी ओतिरी उन ॻार जे रोशनी पास करण जी सलाहियत जेका आहे उहा मुख़्तलिफ़ थींदी थी वञे, उहो घाटो थी ऐं रोशनी घटि थो पास करे ऐं धुंधलो थींदो थो वञे। हाणे असां लूणु ऐं पाणी त पाण में मिलाए छॾिया, पर छा लूणु ऐं पाणीअ खे ॻार मां अलॻि अलॻि करे सघिजे थो? मतिलबु जेको असां ॻार ठाहे छॾियो उन में असांखे जेका अलॻि करणा आहिनि त छा कंदासीं? करे सघिजे थो या न? हा, बिल्कुलु करे सघिजे थो। असां पोयनि सबक़नि में त पढ़ी आया आहियूं त जेकॾहिं असांखे अलॻि करण लाइ लूणु खपे त असां छा कंदासीं? बाफ़ ठाहे उॾाइण वारो यानी एवापोरेशन वारो अमल कंदासीं, या क्रिस्टलाइज़ेशन वारो अमल बि थी सघे थो। उन में असां हिकिड़े थाम में उनखे रखी सोल्यूशन खे उनजे हेठां बाहि ॿारींदासीं त इहो जेको आहे आहिस्ते आहिस्ते जेका पाणी आहे उहो उॾामी वेंदो ऐं बाक़ी लूणु बचंदो। भला जेकॾहिं असांखे पाणी खपे त पोइ बि सवलो आहे, पोइ बि चुकाइण वारो कमु यानी डिस्टिलेशन वारो अमल कंदासीं। बोतल में विझी हुनखे टहिकाईंदासीं, जेका बाफ़ निकिरंदी हुनखे कंडेंस करे वरी पाणी में जमा कंदासीं। अहिड़ी तरह असां हुनखे अलॻि बि करे सघूं था। असां ॾिठो त असां ॻार जे ॿिन्ही हिसनि खे अलॻि करे सघूं था ऐं उन ते डिपेंड कंदो आहे त असांखे लूणु खपे या पाणी खपे, उन हिसाब सां असां मुख़्तलिफ़ अमल इस्तेमालु करे सघूं था। प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे त तव्हां सम्झिया हूंदव त सोल्यूशन जी कंसंट्रेशन छा हूंदी आहे ऐं डाइल्यूट ऐं कंसंट्रेटेड सोल्यूशन छा हूंदा आहिनि। इन ते सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।